ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवाणी। ठटे ऐं सजावल ज़िले में शिराज़ी ऐं पीपीए वारनि में हलंदड़ रसाकशीअ ते अॻूणे ज़िले नादिम ऐं शिराज़ी ग्रुप जे सरवण सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ीअ कुझु ॾींहं अॻु दड़ो शहर में पीपल्स पार्टी जे सॾायल जलसे खे अरबाब वसील मेमण जो नाकाम पावर शो करार ॾींदे चयो आहे त कराची में रातो के इजलास ऐं दावत बाबति खेनि का बि ॼाण न हुई, न वरी खेनि दावत ॾिनी वई हुई। शफ़क़त शाह शिराज़ी ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त 1993 खां वठी उहे साॻिया अवाम पारां रद्द कयल पीपल्स पार्टी जा चंद मक़ामी अॻुवान संदनि ख़िलाफ़ मुहिम हलाईंदा रहिया आहिनि, पर अवाम हमेशह खेनि रद्द कयो आहे। इंशाअल्लाह आईंदा बि हिननि छुटल कारतूसनि खे नाकामी नसीब थींदी। शिराज़ियुनि जूं पाणूं अवाम में खुतल आहिनि। असां अवाम मां आहियूं ऐं अवाम असां मां आहे। रिश्तो क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। असांजो मरण जीअण पंहिंजे ॿिन्ही ज़िलनि जे अवाम सां आहे। केतिरा ई आया विया, हाणे बि ईंदड़नि खे अलाह पाक जी महिरबानी सां नाकामी नसीब थींदी। शफ़क़त शाह शिराज़ी चंद मक़ामी रद्द कयल हमराह चाहिनि था त असांजा पीपल्स पार्टी जे आला क़यादत सां इख़्तिलाफ़ पैदा थियनि, जंहिं लाइ उहे हमेशह अहिड़ियूं हरकतूं कंदा रहनि था। हिन भेरे बि खेनि नाकामी नसीब थींदी। शफ़क़त शाह शिराज़ी कुझु ॾींहं अॻु दड़ो शहर में अरबाब वसील मेमण जी मेज़बानी हेठि ॿिन्ही ज़िलनि जे अॻुवाननि गॾियल तौर ते पावर शो ज़ाहिर करण जी कोशिशि कई, जंहिंमें बि 300 माण्हुनि खां वधीक शिरकत न कराए सघिया, जंहिंमां खेनि संदनि सियासी वज़न जी ख़बर पइजी वई। शफ़क़त शाह शिराज़ी असां शिराज़ियुनि हमेशह अवाम खे बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। तंहिं करे हिन क़िस्म जूं दावतूं या गॾिजाणियूं या वरी नाकाम पावर शो असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघजनि। इज़त ज़िलत रब पाक जे हथ में आहे। शफ़क़त शाह शिराज़ी जूं ॻाल्हियूं।